रिपोर्ट अब्दुल्ला चांजो मेहरापुर सिटी प्रेस क्लब मेहरापुर जे सदर राजा कानूनरी ऐं मेंबरनि पारां सिटी प्रेस क्लब मेहरापुर जी मेज़बानी हेठि सिंधु दरिया मां गैरकानूनी कैनाल करण ख़िलाफ़ सियासी समाजी ऐं मज़हबी क़ौम परस्तनि जमायतुनि जे अॻुवान पारां सिटी प्रेस क्लब मेहरापुर कलौदी चौक ताईं एहतिजाजी रैली कढी वई। सिटी प्रेस क्लब जी मेज़बानी हेठि निकिरंदड़ एहतिजाजी रैली में पाकिस्तान ख़िलाफ़ पार्टी मरकज़ी सदर एडवोकेट मोहम्मद रमज़ान मुग़ल जिस्कम शहीद बशीर खान जे अॻुवान मक़ाम शहाब मेमून ज़िलई अमीर ते जमायत इस्लामी एडवोकेट नईम अहमद कंबो एम पाकिस्तान मेहरापुर अॻुवान राणा शबीर पाकिस्तान तहरीक इंसाफ़ सूबाई अॻुवान डॉक्टर राशिद मुग़ल पीपी शहीद भुट्टो जे दिली अॻुवान शाहिद मलक ऐं सियासी समाजी उस्ताद गुलाम अकबर ख्वाजा समेत सियासी समाजी वर्करनि शिरकत कई। एहतिजाजी रैली खे मुख़्तलिफ़ पार्टियुनि जे अॻुवान ख़िताब कंदे चयो त इक़्तिदार में वेठल माण्हू ई तकड़ी कैनाल जे मंज़ूरी ॾिनी ऐं हाणे वारी सिंध जी अवाम जो विरोध ॾिसी कूड़ा बयान ॾेई रहिया आहिनि। सिंध जो वजूद सिंध दरिया खां लाॻापियल आहे। सिंधु दरिया पे धारे, सिंधु दरिया पे धारे, सिंधु दरिया पे धारे, सकैना लंके, सकैना लंके, सकरारी सकैना लंके। अम्माबाद औज़ुबिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। जमात इस्लामी पाकिस्तान कालाबाग खां वठी इन वक़्ति जेका टेक्निकल बुनियादनि ते हर गलत कम जी मुखालफ़त करे रही आहे। अॼु बि छह कैनालनि जे हवाले सां जेका दोस्तनि या एहतिजाजी मुज़ाहिरनि हिननि जा थोराइता आहिनि कैनालनि जी मज़म्मत कयूं था। ॿियो हुनखां गॾोगॾु जेका सिंध गवर्नमेंट इन जी अरसा जे अंदरि पंहिंजो नुमाइंदो इन हिनमहिल मुंतक़िल न करे सघी आहे। वफ़ाक़ी हुकूमत पीपल्स पार्टी वटि आहे, सूबाई गवर्नमेंट पीपल्स पार्टी वटि आहे, इत्तेफ़ाक़ असांजा हर वार्ड पीपल्स पार्टी वटि आहे। हिनमहिल थी सिंध जो अरसा जे अंदरि को नुमाइंदो न आहे। ॿियो अॼु वॾी पूरी ख़बर आई आहे त सिंध गवर्नमेंट जो असां वटि 1.3 मिलियन गंदम मौजूदु आहे। हिन खां अलावा हिन खां पोइ असां हिन साल कणक जी ख़रीदारी न कंदासीं। हिन हवाले सां जमात इस्लामी पाकिस्तान 15 मार्च ते उम्मा मशाइख़ कौंसिल हर मज़हब हर फ़िक़े जा माण्हुनि खे कराची में गॾु करे उन हवाले सां वॾे लाइम जे लाइ जारी करी रहिया आहिनि। इंशाअल्लाह ताला ईद खां फ़ौरन बाद हिकु वॾी जंग थींदी इंशाअल्लाह ताला हिन मसाइल ते फाइनल राउंड हूंदो इंशाअल्लाह ताला।